अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड में ज़बरदस्त कम थी चुको है जंहिंमें तव्हां ॾिसंदो त हाणे मिठल खंभिजी वियो ऐं मुराद वारा खंभे खणी आया कुटको सुटको ॾिनो होॾो हाशिम बि हमिलो कंदो लेकिन उन खां पहिरियां मिठल ते मुराद वारनि जो हमिलो थी वेंदो आहे ऐं जेको ठारो हूंदो आहे भॼी जान छॾींदो आहे ऐं घर वञी पुॼंदो आहे। हाशिम खे ख़बर पइजी वेंदी आहे त हीउ कमु थियो आहे। होॾो मौलू ॾिसी वठंदो आहे त मुराद खयूं वञे थो खंभियूं ऐं मौलू वञी शाहनवाज़ ख़ान खे ख़बर ॾींदो आहे त हे कमु हीअं थियो आहे ऐं शाहनवाज़ ख़ान परेशान थी वेंदो आहे मतां हाशिम त इहो कमु नाहे कयो मूं हाशिम खे बि मोकिलियो हुयो ऐं हू वॾो ख़ुशि थींदो आहे अगरि हीअं न त हीअं सही पाण मुराद ज़ाहिर थियो आहे हाणे पाण में विढ़ी मरंदा। अहिड़े हिसाब सां ज़बरदस्त कमु थी वियो दोस्तो। हाणे जेको आहे जहिड़ो वरी स्टार्ट थी वियो ॿीहर मंसूर ख़ान जेको ठाह करायो उहो डई वियो ऐं मंसूर ख़ान पंहिंजे मसइलनि लॻो पियो आहे। रहज़न ऐं ककर वारा उन वियल हूंदा आहिनि उन्हें ख़बर पवंदी आहे मोटी ईंदा आहिनि ऐं मिलंदा आहिनि कंहिंसां अची सिधो ठारे सां ठारो सॼो हाल वहिल ॾींदो आहे हीअं असां सां हालत थी भॼाए भॼाए पकिड़े खणी आहे मिठल खे ऐं मिठल वियो उन्हनि जे हवाले थी ऐं रहज़न छितो थी पवंदो ककर बि हाणे न छॾींदासीं मुराद खे हीअं कंदासीं हूअं कंदासीं। अली ख़ान दोस्तो जंहिं वटि हूंदो आहे उन्हनि वटि ज़िंदा हूंदो आहे जेको हाणे ज़ख़्मी हूंदो आहे उहो इलाजु कंदा आहिनि ऐं हाणे दोस्तो मां ॿुधाईंदो हलां सोडल खे बि तमामु जल्द ख़बर पइजण वारी आहे त पोयों छा थियो छा न थियो। ड्रामा सीरियल दुलाब जो बहितरीनु हाणे जेको आहे टाइम टेबल अची चुको आहे अॻिते जीअं जीअं हाणे वधंदो वेंदो जहिड़ो वधंदो वेंदो आख़िर में 100 जे एपिसोड जे लॻभॻि जो फ़ैसिलो थींदो ठाह थींदो। अल्लाह हाफ़िज़।